हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असां 3 पार्ट अपलोड करे चुका आहियूं। अॼु असीं चौथे पार्ट जो ज़िक्र कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे कथा न पहुती आहे त तव्हां 0331311089 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं। हरे कृष्ण। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। तव्हांखे ख़बर आहे त कंगोर आस्थान जिते श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई पंहिंजी समाधि ठाही हुई, उते जा मुस्लमान जेके राकू हुआ या राकू आहिनि, उन्हनि जे जानवर में का बि बीमारी वग़ैरह थींदी आहे त अची गुरुअ जे समाज जी चौधारी फेरा ॾियारींदा आहिनि ऐं गुरुअ जी खाक हणंदा आहिनि त जानवर बिल्कुलु ठीकु थी वेंदा आहिनि। पोइ श्री गुरु बालपुरी साहिबु कंगोर खां पोइ कोहिस्तान ॾांहुं रुख कयूं। केतिरा ई जंगल जबल पर्बत घुमंदा फिरंदा मोल खां ओभर तरफ़ रवाना थिया, जिते जबल में हिकु चश्मो हो जंहिंजी हद खे गिरानंद नाले सां सॾींदा हुआ, जिते देव परियूं जिन भूत रहंदा हुआ। गुरु बालपुरी सिद्ध सवाई जॾहिं उन जबल बसां गुज़रिया त माण्हुनि ॾिठो त हिकु साधू जथे सां वञी रहियो आहे। उन्हनि माण्हू गॾिजी साधू खे वेनती कई त साईं, हिते चश्मो आहे जिते देव ऐं परियुनि जो कब्ज़ो आहे। असांखे पाणी भरणु नथा ॾियनि ऐं असांखे ॾाढो तंग कनि था। उन जी हक़ीक़त श्री गुरु बालपुरी ॿुधी ऐं देव परियुनि खे चई त पाणी पीअण जो आहे। अवां माण्हुनि खे पाणी भरणु ऐं पीअण खां न रोकियो, माण्हुनि खे तंग न कयो। पोइ भॻवत जी कृपा सां श्री गुरु बालपुरी साहिबु उन्हनि भूतनि ते पंहिंजो चमत्कार ॾेखारियो ऐं पोइ श्री गुरु बालपुरी साहिबु उते जे माण्हुनि खे चयईं त अवां पाणी भरियो ऐं पीओ, अव्हांखे केरु बि न रोकींदो। माण्हू ख़ुशी मंझां साईं जा गुण ॻाईंदा रहिया। यादि रहे त इहा जबल गिरानंद नाले सां मशहूरु मोल भरिसां आई। पोइ श्री गुरु बालपुरी साहिबु उतां रवाना थिया। 10 कोह फ़ासिले ते हिकु नई जबल हेठां वेही करे उते पंहिंजी बंशी हणी पाणी कढियो ऐं पिपर वण हेठियां तपस्या करणु लॻा। इहा हो घरनि जो आस्थान जेको सॼे कोहिस्तान में मशहूरु आहे। घरनि जो आस्थान जिते श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई खे हिंगलाज माता वारो मंज़रु ॾिसण में आयो। गुरु साहिब खे ॾाढो आनंदु आयो। पोइ अघोर सरण अनील कंड वारो साॻियो ई मंज़रु ठाहियो जेको गुरु बालपुरी खे ॾिसण में आयो। सॼो मंज़रु ठाहे उते पाण तपस्या करणु लॻा, आनंद में रहणु लॻा, हरि नाम जो सिमरन करणु लॻा। उते कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ जबलनि मथां रड़ियनि कुकनि जो आवाज़ु आयो। उहे ईअं चई रहिया हुआ त को असां जॾनि अंधनि बेवानि खे सहारो ॾियण वारो हिते आहे जो असां जूं रड़ियूं ॿुधे, न त असीं रड़ियूं करे करे मरी वेंदासीं। छा तव्हांखे ख़बर आहे त उहे रड़ियूं करण वारा केरु हुआ? उहे ॿई हिंदू लुहाणा हुआ। हिकिड़े जो नालो चमरूमल ऐं उन जी ज़ाल हुई, जेके जॾा अंधा ऐं बेवारस हुआ। गुरु साहिब ऐं उन्हनि जे विच में जेको वाक़ियो थियो उहो अॼु ताईं पूरे कोहिस्तान में मशहूरु आहे। उन्हनि ॿिन्हिनि खे औलाद कोन हो, बेवारस हुआ, त कीअं उन गुरुनि उन्हनि खे श्री गुरु बालपुरी उन्हनि खे सहारो ॾिनो, उन जी कथा असीं सुबुह जो तव्हांखे अपलोड करे ॿुधाईंदासीं। अॼु असांखे थोरी कमु हुअण करे माफ़ु कजो त अॼु असीं अपलोड न करे सघंदासीं। अॼु जी कथा एतिरी रहंदी। बोल श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई की जय। हिकिड़ी वेनती आहे त मां हर रोज़ु तव्हांखे चवंदो आहियां त पंहिंजे ॿारनि खे, माता आहिनि, भेनरुनि खे हर वक़्तु हरि नाम जो जाप करणु घुरिजे। पंहिंजे दिलि में हर नाम जो सिमरन शुरू करणु घुरिजे। वेनती आहे सिर्फ़ु 15 मिंट तव्हां ध्यान में वेही करे हर नाम जो सिमरन कयो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। धन्यवाद।